बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। नाज़रीन, एक नई वीडियो साण करे अवां जी ख़िदमत में अवां जो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो हाज़िर आहे। उम्मीद करियूं था तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, चाक ऐं चङा भला हूंदा। असांजी दुआ आहे त अल्लाह पाक अवां खे पंहिंजे हिफ्ज़ो अमान में रखे। दोस्तो, हिन वीडियो में असीं पेश कंदासीं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा लिआन मुतल्लिक़ फ़ैसला। लिआन कसम खणी हिक ॿिए ते लानत विझण खे चयो वेंदो आहे। लिआन हिकु इस्लामी इस्तिलाह आहे जेको ज़ाल ऐं मुड़स जे विच में थींदड़ उन ख़ासि क़िस्म जे इल्ज़ाम ते लागू थिए थो जिते मुड़स ज़ाल ते ज़िना जो इल्ज़ाम हणे ऐं उन इल्ज़ाम खे साबित करण लाइ चार शाहिद पेश न करे सघे। उमेद कजे थी त वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कंदो जीअं उन्हनि जे इल्म में बि इज़ाफ़ो थिए ऐं उन्हनि जो बि ईमान ताज़ो थिए। दोस्तो, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान करे थो त जॾहिं क़ुरान मजीद जी हीअ आयत नाज़ुल थी जंहिंजो तर्जुमो हीअ आहे त ऐं जेकी शख़्स पाक दामन औरतुनि ते तुहमत लॻाइनि था ऐं सबूत लाइ चार शाहिद पेश नथा करे सघनि त पोइ उन्हनि खे 80 कोड़ा लॻायो ऐं कॾहिं बि उन्हनि जी शाहिदी क़बूल न करियो। अहिड़ा ई माण्हू फ़ासिक़ आहिनि। जॾहिं इहा आयत नाज़ुल थी त अंसारनि जे बनु ख़ज़रज जे सरदार सअद बिन उबादा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में अची अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा हीअ आयत अहिड़ीअ तरह नाज़ुल थी आहे? हज़रत सअद रज़ियल्लाहु ताला अन्हु जो बयान ॿुधी हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अंसारनि खे फरमायो त ऐ अंसारो, तव्हां पंहिंजे सरदार जूं ॻाल्हियूं ॿुधी रहिया आहियो। उते मौजूद माण्हुनि अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां सअद खे मलामत न करियो। घणी गैरत जे सबबि उन्हीअ जे मुंहं मां इहे लफ़्ज़ निकिता आहिनि। इन्हीअ ते सअद रज़ियल्लाहु ताला अन्हु ख़ुदि अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा माउ पीउ तव्हां जे मथां क़ुर्बान। मुंहिंजो ईमान आहे त इहे आयतूं हक़ आहिनि जेकी अल्लाह ताला नाज़ुल फरमायूं आहिनि, मगर परेशानीअ वारी ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं आउं पंहिंजी ज़ाल खे कंहिं मर्द सां एतराज़ वारी हालत में ॾिसां त छा आउं हक़ ते न आहियां ऐं उन ई हालत में उन खे क़त्ल करियां त पोइ छा मुंहिंजे लाइ ज़रूरी थींदो त मां चार शाहिद ॻोल्हींदो रहां ऐं जेसीं ताईं शाहिद गॾु करियां त जवाबदार पंहिंजो मतिलबु पूरो करे भॼी वञे। इन ई आयत जे नाज़ुल थियण ऐं हज़रत सअद रज़ियल्लाहु ताला अन्हु जी गुफ़्तगूअ खे अञा थोरो ई वक़्तु मस गुज़रियो हुयो त हलाल बिन उमैया सां इहो वाक़ियो पेश आयो। थियो छा जो सोमणीअ जे वक़्तु जॾहिं हू पंहिंजी ज़मीन खां वापसि घर ॾांहुं आयो त हुन हिक मर्द खे पंहिंजी ज़ाल सां ॾिठो ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं बि ॿुधाईं, लेकिन को बि क़दम कोन खयाईं। सुबुह थींदे ई हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में समूरो क़िस्सो अची बयान कयईं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो वाक़ियो ॿुधी सख़्तु रंजीदा थिया। एतिरे में अंसारनि जा माण्हू बि उते अची पहुता ऐं पाण में चवण लॻा त असांजे सरदार सअद जेका ॻाल्हि चई असीं मूंझारे में पइजी विया हुआसीं। हाणे हलाल चार शाहिद पेश करे। हलाल चयो त अल्लाह जो कसम, मूंखे अल्लाह जी ज़ात ते ईमान आहे त उहो मूंखे ज़लील न कंदो। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ऐ हलाल, चार शाहिद पेश कर न त तुंहिंजी पुठीअ जे मथां 80 कोड़ा लॻाया वेंदा। हलाल बिन उमैया अर्ज़ कयो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कसम आहे उन पाक ज़ात जो जंहिं तव्हां खे नबी करे मोकिलियो आहे, आउं पंहिंजी दावा ते सचो आहियां। अल्लाह साईं ज़रूर मुंहिंजे लाइ काई न काई वाट कढंदो जेका मूंखे 80 कोड़नि खां बचाईंदी। गुफ़्तगूअ जे दौरान हज़रत जिब्राइल अमीन अलैहिस्सलाम हीअ आयत मुबारक खणी आयो ऐं जेके माण्हू पंहिंजे ज़ालुनि ते ज़ना जी तोहमत लॻाइनि ऐं ख़ुदि उन्हनि खे पाण खां सवाइ को बि शाहिद न हुजे त अहिड़नि मुदयुनि मंझां हर हिक जी शाहिदी हीअ हूंदी त पहिरियां 4 दफ़ा अल्लाह ताला खे शाहिद बणाइनि, कसम खणनि त उहो पंहिंजे बयान में ज़रूर सचो आहे, पोइ पंजों दफ़ो चवे त जेकॾहिं आउं कूड़ो आहियां त मुंहिंजे मथां अल्लाह ताला जी लानत आहे ऐं जेकॾहिं मुड़स जे कसम खाइण खां पोइ औरत बि 4 दफ़ा अल्लाह ताला खे शाहिद बणाए कसम खाए त इहो शख़्स पंहिंजे बयान में सरासर कूड़ो आहे ऐं पंजों दफ़ो चवे त जेकॾहिं ही पंहिंजे बयान में सचो आहे त मुंहिंजे मथां अल्लाह साईं जो गज़ब पवे। इन ई सूरत में औरत जे मथां सज़ा टरी सघे थी। हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कनि था त जॾहिं इहे आयतूं नाज़ुल थियूं त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हलाल बिन उमैया खे घुराए बिशारत ॾिनी त अल्लाह साईं तुंहिंजे लाइ वाट कढी आहे। तंहिंखां पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हलाल
ऐं उन्हीअ जे घरवारीअ खे पाण वटि घुरायो ऐं फरमायाऊं त अल्लाह ताला अलीम ऐं ख़बीर आहे, उन्हीअ खे सभु ख़बर आहे त तव्हां मंझां कहिड़ो सचो आहे ऐं कहिड़ो कूड़ो आहे। तव्हां मंझां जेको कूड़ो आहे त उहो तौबा करे ऐं सची ॻाल्हि बयानु करे। इन्हीअ ते हलाल अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा पीउ माउ तव्हांजे मथां क़ुर्बान वञनि, मूं जेका ॻाल्हि कई आहे उहा सरासर सची आहे, इन्हीअ में को बि वधाउ ऐं कूड़ न आहे। तंहिंखां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुकुम कयो त ॿिन्ही ज़ाल ऐं मुड़सनि जे विच में क़ुर्आन मजीद जे हुकुम मुताबिक़ लिआन करायो वञे। इन्हीअ लाइ हलाल खे हुकुम ॾिनऊं त उहो 4 दफ़ा उहे अल्फाज़ दोहराए जेकी क़ुर्आन मजीद में ज़िक्र कयल आहिनि। अहिड़ीअ तरह हलाल 4 दफ़ा उहे लफ़्ज़ चया त आउं अल्लाह ताला खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे चवां थो त आउं पंहिंजे दावा में सचो आहियां ऐं 5 शाहिदीअ लाइ तयारु आहियां। त पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हलाल खे चयो त ॾिस हलाल, ख़ुदा जो ख़ौफ़ कर, दुनिया जी सज़ा आख़िरत जे अज़ाब खां बिल्कुलु हल्की आहे ऐं अल्लाह जो अज़ाब माण्हुनि जे अज़ाब खां गरो आहे। 5 शाहिदी आख़िरी शाहिदी आहे ऐं उन्हीअ ते फ़ैसिले जो दारो मदार आहे। तंहिंखां पोइ हलाल चयो त जेकॾहिं आउं कूड़ ॻाल्हायां त मुंहिंजे मथां अल्लाह ताला जी लानत हुजे। तंहिंखां पोइ हलाल बिन उमैया जी ज़ाल अॻिते वधी ऐं चयाऊं त मुंहिंजो मुड़ुसु कूड़ थो हणे, आउं कसम खणी चवां थी त अहिड़ो कुद्धो कमु कोन कयो आहे। जॾहिं 5 दफ़ो चवण लॻी त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खेनि रोकियो ऐं फरमायो त यादि रख, अल्लाह जो अज़ाब दुनिया जी सज़ा खां वधीक दर्दनाक आहे। जॾहिं उन औरत इहो ॿुधो त थोरो वक़्तु चुप रही, पर पोइ जल्द ई उथी ऐं चयईं त आउं पंहिंजी क़ौम खे कॾहिं बि ज़लील न कंदसि ऐं 5 दफ़ो चयईं त जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुसु सचो आहे त अल्लाह ताला मुंहिंजे मथां लानत विझे। जॾहिं लिआन जी कार्रवाई ख़तम थी त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में अलहदगी फरमाई ऐं हुकुम ॾिनो त इन्हीअ हमल मंझां जेको ॿारु ॼमंदो उहो माउ ॾांहुं मनसूब कयो वेंदो। कंहिंखे बि हक़ न आहे त इहो ॿार ते मलामत करे। जेकॾहिं को बि शख़्स इल्ज़ाम तराशी कंदो त उन ते हद जारी कई वेंदी। औरत खे इहो हक़ हासिल न हूंदो त हलाल खां इद्दत जे ॾींहं में कंहिं बि शइ जो मुतालबो करे। तंहिंखां पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इन्हीअ औरत मंझां जेको ॿारु पैदा थिए त ॾिसूं त कंहिं ते संदसि मुहांडरा थियनि था। जेकॾहिं हलाल ते आहिनि त सम्झो त हलाल जो पुटु आहे ऐं जेकॾहिं ॿिए मर्द ते आहिनि त सम्झो त उन्हीअ जो आहे। ॿारु पैदा थियण खां पोइ ॾिठो वियो त उहो ॿारु हलाल जे मुहांडरे न हो। जॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इतला ॾिनो वियो त फरमायाऊं त जेकॾहिं अल्लाह जो किताब पहिरियों ई फ़ैसिलो न करे छॾे हा त आउं ज़रूरु हद जारी करियां हा। नाज़रीन, हिकु शख़्स ऐं उन्हीअ जी ज़ाल जो मुक़दमो सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में पेश कयो वियो। मुड़ुस ज़ाल जे मथां इल्ज़ाम लॻायो त हीअ ॿिए मर्द सां एतिराज़ जोगी हालत में ॾिठी वई आहे। त पोइ उन्हनि ॿिन्ही जे विच में लिआन करायो वियो। उहा औरत पेट भरी हुई। मर्द चवे पियो त हीउ ॿारु हिन मंझां न आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि ॿिन्ही जे विच में अलहदगी कराई ऐं फ़ैसिलो फरमायो त ॿारु माउ जो हूंदो। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कनि था त अहिड़ो हिकु ॿियो मामिलो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो पेश कयो वियो। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लिआन जो हुकुम फरमायो ऐं पोइ फरमायाऊं त तव्हांजो हिसाब अल्लाह ताला जे मथां आहे, तव्हां मंझां हिकु कूड़ो ज़रूरु आहे। ऐं पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मर्द खे मुखातिब थी फरमायो त हीअ औरत हाणे तुंहिंजे हक़ में न रही, हाणे तुंहिंजो तालुक़ हिन सां न रहियो। तूं इन्हीअ औरत जे ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी दस्तअंदाज़ी करे सघीं थो ऐं कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई बि कोन करे सघीं थो। इन ते उन शख़्स हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजे माल जो छा बणिबो जेको मूं इन्हीअ खे ॾिनो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तोखे माल वठण जो को बि हक़ न आहे। तोखे तुंहिंजो माल इन्हीअ अमल जे एवज़ आहे जेको हलाल जी सूरत में तो इन्हीअ मंझां हासिल कयो हो। ऐं जेकॾहिं तूं दावा में कूड़ो आहीं त बि तोखां माल औरत वांगुरु परे हलियो वियो आहे। हिकु दफ़े हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लिआन जी आयत जी तशरीह कंदे फरमायो त जेकॾहिं काई औरत कंहिं ख़ानदान में अहिड़ो ॿारु खणी अचे जेको उन जे ख़ानदान मंझां न आहे, यानी हराम मंझां आहे, त उहा उन जी रहमत खां परे आहे। उहा हरगिज़ जन्नत में दाख़िल न थींदी। ऐं जेको मर्द पंहिंजे ॿार जे नसब खां इनकार करे हालांकि ॿारु उन्हीअ खे ॾिसी रहियो हुजे, यानी उन्हीअ जो हुजे, त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं पंहिंजे ऐं उन्हीअ जे विच में हिजाब जो
पर्दो हटाए छॾींदो ऐं अॻी ऐं पोइ मख़लूक़ जे अॻियां उन्हीअ खे ज़लील कंदो। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु बयान कनि था त जॾहिं ज़िना जी तोहमत लॻाइण वारनि ते हद मुक़रर कई वई त मौजूद माण्हुनि मां आसिम बिन उदे उथियो ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी जान तव्हांजे मथां क़ुर्बान थिए, जेकॾहिं असां मझां कोई शख़्स पंहिंजी औरत खे ॿिए कंहिं मर्द सां मुलविस ॾिसे, जेकॾहिं अखियुनि ॾिठो वाक़ियो पेश करे थो त मथां हद जारी कई वञे थी, जेकॾहिं शाहिदनि जी ॻोल्हा करण में निकिरे थो त जवाबदार कमु पूरो करे भॼी वञे थो। कुझु ॾींहंनि खां पोइ छा थियो जो हुन जे पंहिंजे ख़ानदान में अहिड़ो वाक़ियो पेश आयो। आसिम जे सौट अवेमर इजलातीअ जी ज़ाल खोला, जेका हुन जे ॿिए चाचे जी धीउ हुई, हिकु ॾींहुं शरीक बिन समा सां ॾिठी वई। हीउ शरीक बि आसिम जे ॿिए चाचे जो पुटु हो। अवेमर इजलाती इहो वाक़ियो आसिम खे ॿुधायो। आसिम उहो केस पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में पेश कयो ऐं चयाईं त अफ़सोस आहे जो मुंहिंजे ख़ानदान वारा इन्हीअ में मुब्तला थिया आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन हीअ ॻाल्हि खे नापसंद फरमायो। तंहिंखां पोइ आसिम खे चयो त तूं मुंहिंजे लाइ चङाई न कई, आउं ख़ुदि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में इहो फ़ैसिलो पेश कंदुसि। अहिड़ीअ तरह सां अवेमर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं कोई शख़्स पंहिंजी ज़ाल खे कंहिं गैर मर्द सां एतराज़ जोगी हालत में ॾिसे त उन खे क़त्ल करे या उन्हीअ जे बदिले ख़ुदि मारिजी वञे, भला करे त छा करे। ऐं सॼी हक़ीक़त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आॾो बयानु कई। सॼो वाक़ियो ॿुधी पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त परेशान न थियो, अल्लाह ताला तव्हांजे ऐं तव्हांजे ज़ालुनि जे मुआमले में हुकुम नाज़िल फरमायो आहे, वञो ऐं वञी पंहिंजे घरवारीअ खे मूं वटि वठी आ। अहिड़ीअ तरह सां अवेमर ऐं उन्हीअ जी घरवारी मस्जिद नबवीअ में आया। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिआन जो हुकुम सादिर फरमायो त अल्लाह ताला अलीम ऐं ख़बीर आहे, उहो ख़ूब ॼाणे थो तव्हां मञा हिकु न हिकु कूड़ो ज़रूर आहे। जेको कूड़ो आहे त उहो तौबह ताइब थिए, लेकिन कंहिं बि तौबह कान कई। तंहिंखां पोइ पहिरियों मर्द खे 5 दफ़ा कसम खणाए वियो, जेको उन्हीअ खयो, ऐं पोइ उन्हीअ जी ज़ाल खे, जेको उन्हीअ खयो। इहो ॾिसी अवेमर इजलाती पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾिनी ऐं पोइ उहा सुन्नत क़ाइमु थी वई त लिआन करण वारनि ज़ाल ऐं मुड़ुस जी अलहदगी कई वञे ऐं उन्हनि खे गॾु हिकु जाइ ते न रखियो वञे। अवेमर जी ज़ाल पेट भरी हुई। अवेमर जो इसरार हो त ॿारु संदन मझा न आहे, इन करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ॿारु माउ जे तरफ़ मनसूब हूंदो, ॿारु माउ जी मीरास जो हक़दार हूंदो, न पीउ जी। माउ बि उन्हीअ जे मीरास जी हक़दार हूंदी। हिकु शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी हिकु ज़ाल आहे जेका मूंखे ॾाढी प्यारी आहे, लेकिन उन जो हाल इहो आहे त जेको हुन खे हथु विझे थो त उन खां हथु छॾाई नथी। इहो ॿुधी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त उन खे तलाक ॾेई छॾ। उन ते उन शख़्स अर्ज़ कयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मगर आउं त उन खां सवाइ रही नथो सघां। तंहिं ते पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तूं उन खे पाण वटि रहण ॾे। जीअं त इहो मामिलो गुझो हो, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुदईअ खां वधीक कुझु तशरीह कान कराई ऐं लिआन जो हुकुम न फरमायो। हिकिड़ो ॻोठाणो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में आयो ऐं अर्ज़ कयईं त साईं, मुंहिंजी ज़ाल खे हिकु पुटु थियो आहे जेको कारे रंग जो आहे। आउं नथो सम्झां त उहो मूं मझां आहे। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तो वटि कुझु उठ आहिनि? उन ये शख़्स वराणियो त हाओ साईं। तंहिंखां पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त कहिड़े रंग जा आहिनि? उन ये ॻोठाणे अर्ज़ कयो त सुर्ख़ रंग जा। पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त ख़ाकी रंग जा बि आहिनि? इन ते ॻोठाणे अर्ज़ कयो त हाओ साईं। तंहिंखां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इहो रंग केॾांहुं आयो? उन ये शख़्स वराणियो त वॾनि मंझां कंहिंजो रंग अहिड़ो हूंदो। इहो ॿुधी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त शायदि उन ये ॿार जे कंहिं वॾे जो रंग बि अहिड़ो हुजे। इन करे
तोखे हक़ न आहे त उन ॿार जे नसब जो तूं इनकार करीं। जी दोस्तो, ही हुई असांजी अॼोकी वीडियो जेका तोहमत जे हवाले सां हुई अवां जी ख़िदमत में पेश कई वई। उमेद करियूं था त तव्हांजी ॼाण में इज़ाफ़ो ज़रूर थियो हूंदो ऐं हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर ज़रूर कंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकमत भरियन फ़ैसलनि जो ही सिलसिलो जारी आहे ऐं हिन खे अॻियां बि जारी रखंदासीं। इन सिलसिले में अॻु बि असां काफ़ी वीडियोज़ पेश करे चुका आहियूं। जेकॾहिं अवां ॾिसणु चाहियो त असांजे पेज ते मौजूदु आहिनि। ईंदड़ वीडियो ताईं अवां जो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़ो अवां खां वठे थो मोकल। अल्लाह वाही।